असांजे टहकार प्रोग्राम जा हक़ वास्ता ऐं ज़ाब्ता असांजे चैनल हैरो खान में महफ़ूज़ आहिनि। जंहिं बि टहकार प्रोग्राम जी वीडियो के ग़लति तरीक़े सां एडिट कयो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो। जी हाँ, असांजी टहकार प्रोग्राम वारी हिकिड़ी जेका ग़लति वीडियो आहे उहा बिल्कुलु गर्दिश थी पई करे व्हाट्सअप ते। मूंखे इंतज़ारु आहे त उहा जेका आहे त असांजी जेका टहकार प्रोग्राम वारी ग़लति वीडियो आहे उहा कंहिंजी ID ते अपलोड थी थिए। सिर्फ़ु इंतज़ारु इहो आहे ऐं जंहिंजी ID ते उहा असांजी टहकार प्रोग्राम वारी वीडियो अपलोड थी जेका ग़लति आहे उन जो ज़िम्मेवार उहो पाण हूंदो। जंहिं बि इहा जेका ग़लति वीडियो टहकार वारी आहे उहो मां सम्झां थो पंहिंजी ID ते अपलोड करे हा ऐं उन ते मोकिले हा त ख़बर पइजी वञे हा ऐं उहो डिॼे थो शायदि। ऐं लेकिन असांजे समाज में जेके काफ़ी जाहिल माण्हू आहिनि, दोस्तो मां जेको कुझु ही चवां थो उन माण्हू खे ई चवां थो जंहिं मुंहिंजे टहकार प्रोग्राम वारी जेका ग़लति वीडियो एडिट कई आहे, सिर्फ़ु उनखे चवां थो। बाक़ी ॿिया सभु मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं उहो बि मुंहिंजो दोस्त आहे ऐं उनखे मुंहिंजो सलाम आहे। ऐं उन वॾी महिनत कई आहे, उनखे जस आहे जो अहिड़ो गानो रखियो अथसि, ग़लति हिकिड़ो बदतरीन गानो रखियो अथसि ऐं उन में हिकु ग़लति एडिटिंग कई अथसि, पर लाज़मी उन पैसा त विञाया हूंदा न। सलाम पेश थो कयां। जी दोस्तो, मुंहिंजो त इहो कमु आहे ऐं मां पंहिंजो कमु कंदो रहंदुसि, मां पंहिंजो कमु जारी रखंदुसि। ऐं जंहिं दोस्त इहा जेका वीडियो ठाही आहे त हुन पंहिंजी असलियत ॾेखारी आहे, हुन पंहिंजी जहालत ॾेखारी आहे, लेकिन मां ख़ुशि आहियां, मां नाराज़ न आहियां हुन सां। ही वीडियो बि उहो दोस्त मुंहिंजो ॾिसंदो हूंदो, मां उनखे सलाम पेश कयां थो। सलाम आहे उन दोस्त खे। अस्सलाम वालेकुम मूंखे ॾिसण वारा ऐं मूंखे पसंदि करण वारा पहिरीं प्यारा दोस्तो, मां तव्हां सभिनी ॾिसण वारनि दोस्तनि खे भलीकार चवां थो पंहिंजे प्रोग्राम टहकार में, जंहिंजो एपिसोड नंबर आहे 3 यानी कि 3। अॼु मां पंहिंजे प्रोग्राम टहकार में घुरायो आहे हिकु अहिड़ी शख़्सियत खे जंहिंजो वक़्तु खुलंदे खुलंदे बंदि थी वियो, जंहिंखां पोइ हुन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं बयान गुफ़्तगू हिकु मज़ेदार रूप अख़्तियार करे वई। जी हाँ नाज़रीन, अॼु जेको असांजो महिमान आहे उनजो नालो आहे बदबख़्त। छो बदबख़्त थियो, छाजे करे बदबख़्त जो वक़्तु न खुलियो, साणस कंदासीं कचहरी ऐं कंदासीं कुझु सवाल ऐं जवाब। लेकिन उन खां अॻु में जो मां पंहिंजो प्रोग्राम शुरू कयां, असांजे चैनल हैरो खान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजी हिन वीडियो खे कयो वधि मां वधि शेयर ऐं वधि मां वधि कयो लाइक ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु। जी हा दोस्तो, हाणे हलूं था पंहिंजे महिमान बदबख़्त तरफ़। हा त मुंहिंजा मिठड़ा महिमान बदबख़्त, अव्हांखे मां टहकार प्रोग्राम में मोस्ट वेलकम चवां थो। अव्हां बदबख़्ती जे मुतालिक़ कुझु असांजे दोस्तनि खे ॿुधाईंदो? तो त मूंखे पहिरें सवाल में फासाए छॾियो, मूंसां ज़ुल्म करे छॾियई, मूंसां कहर करे छॾियई, अचण शर्तई मूंखां बदबख़्ती वारो सवाल पुछा कयो अथई। हिकु त मूंखे माण्हू बर्दाश्त नथा कनि, ॿियो त तो गंजे ऐं टकले जा सवाल अजीब। आख़िर मां वञा त काॾे वञा? हा हा ओ गंजा ओ टकला, मुंहिंजो बि को वक़्तु हुयो, मुंहिंजो बि को टाइम हुयो, जॾहिं मुंहिंजा वक़्त ऐं भाग उरूज ते हुया। अव्हां मूंखे गंजो ऐं टकलो था चओ, जेको बिल्कुलु बि सही न आहे। बहरहाल अव्हांजे ॻाल्हाइण जो अंदाज़ तमामु ग़लति आहे, इन में कंहिंजी बि दिलाज़ारी थी सघे थी। सही नमूने सां जवाबु ॾियो त बहितर आहे। भला तव्हां बदबख़्त जो जॾहिं वक़्तु ऐं भाग उरूज ते हुयो ऐं हाणे मोह भर अची पट ते पिया आहियो, आख़िरकार इन जी का वजह असांखे ॿुधाईंदव? तूं गंजो ऐं टकलो आहीं, भला पर पुट त कोन चयो अथमि, मोह ते चयो मैं हाणे झल दब। ओ गंजा कन खोले ॿुधी छॾ, मुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ इहो ई अथई, हाणे झल दब। बदबख़्त, तूं मुंहिंजे टहकार प्रोग्राम में बिल्कुलु थपींदो वेठो। बहरहाल अॻिते तोसां छा थियो? 12,000 तोखे मिलिया? न न, अञा मूंखे 12,000 कोन मिलिया। पर छो न मिलिया?
मूंखे जॾहिं ख़बर पई त फलाणी जॻह ते कैंप लॻल आहे ऐं उतां ई 12,000 ॾिना वञनि था। आख़िरकार मां बि पंधु कंदो कंदो उन कैंप ते अची पहुतसि। जान जो अची ॾिसां त हलड़े आइली घोड़ाड़े एतिरी रश जो मां पियो सम्झां त हिते खैरपुर जो मेलो लॻल हुजे ऐं खैरपुर जा सभई माण्हू उते मौजूदु हुजनि। मूंखे ईअं पियो लॻे। कंहिं त निभागे नज़र मारी, कंहिं त निभागे नज़र मारी, ओ गंजा टुट गई तेरी मेरी यारी, ओ टकला टुट गई तेरी मेरी यार। अच्छा बदबख्त, तूं मक़सद जी ॻाल्हि कर, तोखे एहसास प्रोग्राम वारा 12,000 मिलिया या न? मुंहिंजे फटनि ते तूं लूणु न बुरक। जेकॾहिं मूंखे 12,000 एहसास वारा मिलनि हा त मुंहिंजो नालो बदबख्त छो हुजे हा? इमरान ख़ान ओ गंजा टकला जॾहिं 12,000 ॾियण जो प्रोग्राम कयो हो न, उन में मुंहिंजो बि नालो आयो हो। गंजा मां तोखे यादि ॾियारींदो हलां त उन टाइम शदीद लॉकडाउन हुयो। हर शहर मुकमल तौर ते बंदि हूंदा हुया। किरोना वायरस तमामु घणी तेज़ीअ सां पखिड़िजी चुकी हुई। हर को हथ मिलाइण खां ईअं भॼंदो हो ॼण त को हथनि में मेंह जो छेणो थपियल हुजे या त का ॾाचीअ जी तीक थपियल हुजे। हा हा, मुंहिंजो वक़्त उरूज जूं माड़ियूं माणे रहियो हो जॾहिं पाकिस्तान जे हुक्मरान इमरान ख़ान हर माण्हूअ खे 12,000 ॾियण जो ऐलान कयो। अच्छा बदबख्त, आख़िर में तूं असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम ॾियणु चाहींदे? मुंहिंजो ॾिसण वारनि खे इहो पैगाम आहे त मूंखे त 12,000 कोन मिलिया, तंहिंजे करे मां बदबख्त थी वियसि। पर जिन माण्हुनि खे एहसास वारा 12,000 मिलिया आहिनि, बेली उन्हनि खे ईअं न विञाइजो। उन्हनि सभिनी पैसनि जी रोज़ी कजो।